चन्नू मरंदो, चन्नू मरी वेंदो न, पोइ माण्हू पूरे ईंदा। हाँ चने की पूरे ईंदा। हाँ ॾिसे ॾिसे हे ज़मीन ठरंदी। हाँ हीअं ठरंदा, चन्नू मरी वेंदो। तू मरी वेंदे चन्नू, तू मरी वेंदे, तू मरी वेंदे न, पोइ माण्हू तोखे पूरे ईंदा। हाँ चन्नू तू मर चन्नू, तू मर चन्नू। भला रेस गुलण वारो फाइल छा थियो? सर FIR जी कॉपी तो मिली वही आहे, बाक़ी कोई डॉक्यूमेंट्स पे घुर्जे। चऊं तूं हीअं कर जो FIR जी कॉपी खणी अच जी ऐं रेस रसूल बख्श वारो फाइल बि खणी अच जी सर। ऐं ही कागज़ ॿ कापियूं फोटो स्टेट कराए। ठीक है? हलियो वञ तव्हां, हलियो वञ। न तोखे मूं मां गुजारो खपे। मूंसां कहिड़ो वेर रहियल अथई तुंहिंजो? को वेर कोन्हे तोसां, मूंखे पक आहे त तोखे हिते फासायो वियो आहे। फाथल केर कोन्हे, कंहिंखे आजो कराईंदे। तोखे आजो कराए वेंदुसि। वरी उहा ई साॻूणी ॻाल्हि, वरी उहा ई साॻूणी ॻाल्हि। हलियो हलियो। अरे छॾ, अरे छॾ, खुदा जे वास्ते हिनखे न मार, हिनखे न मार। दादा ना मूंखे छो तो ट्यास ते टंगे? मूं कीअं पल पल खारियो आहे तंहिंजी तोखे ख़बर कान्हे। ट्यास तलण जी खबफ़ा हुजे त तोखे ॿुधसि, पंहिंजे लाइ। अल्लाह दादा। अरे इन न थिए त किथे हाँ थकी पओ। दादा ना मूंखे डप तो थिए। डप मां त तोखे कढियो थो हलो। केस करे छॾ। फैसले थियण ताईं मता मुंहिंजो रत न ठरी वञे। ठीक आहे। पर जानमंद बाबा तूं मूंखे बचन सो आहीं, तुंहिंजो नुक़सान मुंहिंजो पंहिंजो नुक़सान आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी सुण, तो ऐं मूं हमेशह साॻी लट सां नांग मारिया आहिनि। चाचा चनेसर, अल्लाह दाद मूंसां अहिड़ी कई आहे जे आउं नांग मारण जे लाइ लठ बि बञाए वेठुसि त बि ख़ैर आहे। अॼुकल्ह नांग बची वियो त पोइ न कोन बचंदो। होश कर जान मोहम्मद, होश कर बाबा, होश कर। चाचा चनेसर, हानर जी लाश सां
मुझा सब होश पूरजी विया आहिनि। हाँ 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 और संगावती वारो मामलो बराबरि अलॻि आहे पर खानल जो खून बेगुनाह ज़रूर आहे बाबा माओ। चाचा खानल जे वञण सां मां तनूर जी बाहि थी वियो आहियां। जे अलाह दाद जे ॻोठ जो को बि माण्हू मुझे ॻोठ जे भरिसां लंघियो त थाणा कढी छॾींदोसां। जानवंदे बाबा तुंहिंजी हिकिड़ी सलाह मंझ त केस करे छॾ पोइ बि तुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं पियो कजु। मूंखे ख़बर आहे त तव्हां माण्हुनि खे बीमारी ऐं मौत खां सवाइ ॿियो कुझु ॾेई नथा सघो। रावल साहब, अवां हर पुरो जज्बाती न थियो। हकीकत में हिकु महीने का स्टोर में कुझु कोन्हे। सभु कुझु तव्हांजे पेट में। ऐं कीअं त सम्झायां तव्हांखे। इहो बि सेठ बहिराम खे दुआ करियो जे अॻे महीने 5 हड़ा वणा कुझु स्टाफ ख़ैरात में ॾिनो। ही पेशेंट आहिनि हिनखे इहा बीमारी सेठ बहिराम जी ॾिनल आहे। पोइ असीं छा था करे सघूं? तव्हां त कुझु कोन था करे सघो सवाइ नकली दवाउनि नकली सर्टिफिकेट्स ऐं अस्पताल में गैर हाज़िरी सवाइ तव्हां करे छा था सघो? साईं, अव्हां त सिर जा साईं आहियो। अव्हांखे त सभु ख़बर आहे। पोइ बि आउं हिननि माण्हुनि खे मरंदो नथो ॾिसी सघां। असां त पंहिंजे वसाखी नथा घटायूं। DHO घाटी मथे ताईं जेकी लाइन लॻी पई आहे तव्हां लाइ बहितर रहंदो त मरीज़ खे वॾी अस्पताल दाख़िल करायो। शनेसर ख़ान मूं खानल खे कोन मारायो आहे ऐं होरीअ खे कोन मारियो तो जे जानू ए मूं किथे चयो त जानू मुंहिंजो आहे। पोइ ए हू खर दिमाग़ माण्हू जेको पंहिंजी जिजड़ी भेण खे मारे विझे त हिते केरु वेसा कंदो? शनेसर होरी ते फायर खां पोइ जानू मुंहिंजा बोझ उॾाए छॾिया आहिनि। अलाह कान हिन वक़्तु हुन जो रत बि टहिकी रहियो आहे ऐं सम्झाइण मां कुझु की न वणंदो हुन खां। तूं ई कुझु सम्झदार समझ हाणे छा सम्झां? अलाह कान असीं त तुंहिंजे सॾ सां गॾु हूंदासूं पर लठे नांग वारी ॻाल्हि विसारियल हुजई। शनेसर जानूअ जो ॿियो तक न गुज़िया त कर चङो। कीअं त पकियो तक संदसी छाती में लॻंदो। अलाह कान हू केस करण जी संबत करे रहियो आहे। पर कंहिं चयो कोन जो ए इहो पंहिंजे भाणस जो ॿियो रावत जी तू ही रावल के तर जायो ना यानी के नंढपण जा दोस्त। ज़रूरी कोन्हे त दोस्ती नंढपण खां ई शुरू थिए। छा मतलब? मोहबत जी भी कहिड़ी घड़ी चाहण शुरू करे थी उहा घड़ी उहो सेकेंड के रिकॉर्ड करे सघियो आहे? कॾहिं कॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। फ़क़ति ॻाल्हियूं सो बि कॾहिं कॾहिं छो? कंहिं शाइर चयो आहे न त असां अक्सर बेकारी ॻाल्हाईंदा आहियूं। उन शाइर शायदि तव्हां लाइ न चयो हुजे। सरकार बीजल आयो आहे। बादशाह भी बरकरार से। हाँ विजल वे ॾियाल वाला कीअं अचण थियो बाबा? बस कम हो जरूरी। सुना कहिड़ो? साईं ॻाल्हि ही आहे अलाहादाद साईं वारा मूं में शक था कनि। विजल जे साईं शक पक में तब्दील न थिए ते साईं तूं उते रही की न सघंदे कीअं? साईं आउं पुठियां आसरा लाइ पोइ हिन पासे आयो आहियां। बिजल छोरे फकड़ फाड़े विधो तो सभु काठ में हूंदासूं। हाँ साईं इन खानल खे त खमीर खाए बीठो आहे। भला इहो अलाहदाद कुझु की नथो चवे? साईं अलाहदाद चवे बि छा?
हुन जा त जानू जे मुठ में आंडरा जलिया पिया आहिनि। पे जानूअ जे मुठ में हुन जा आंडरा आहिनि तुंहिंजा यकीन के सभु ईअं त आहे। वीर असांजे दर जो पाणी त पीतो हूंदो ई, मामलो हरू भरू अहिड़ो कोन्हे जो गिचीअ में पवे। सही कीअं त इहो ईअं त हणी कंहिं मस्त मारे विधुसि बस। अलाह दा साईं खे शक पइजी वियो, थड़ा मथे ते रखाए छॾींदो। ए मूंखे ॿ तर आहिनि, अलाह दाद खे हिकु तर आहे। साईं पोइ हुकुम खपे। बस तूं इहो कमु करे छॾ। ठीकु आहे। भला हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? हेतिरनि ॾींहंनि में मूं अहिड़ी घड़ी कान ॾिठी आहे जंहिंमें तूं ख़ुशि हुजे। डू यू बिलीव इन प्लेजर? कंहिं हद ताईं? मुंहिंजी त हर हद दर्द ते थी। यार लॻे थो त रावल शायर तो के वधीक हावी थींदो। भला हुन जा कहिड़ा हाल? कंहिंजा? यार हुन नाहिद जा ॿियो कंहिंजा? का ख़बर? यार वो सेठ बहराम आयो कॾहिं ऑफिस तुंहिंजी पुछा कर। ख़बर आहे छो आयो हूंदो। छो आयो? पूछा है तो तव्हां संदसि धीअ सां शादी कयो। हाँ जी। तू इन ही करे तो कोन परे हलियो वियो आहीं नाहिद खां। न न यार इहा ॻाल्हि न आहे। चङो छलो। यार अवन तो छोकिरे खमीसे खे हॉस्पिटल में दाख़िल त करायो, पर हुनजी माइटनि खे बि इतला मोकिलियो अथई या न? यार ॿिनि टिनि भेरा नियापो कयो त मां अञा ताईं न आहिनि, अलाए छो? छो? का ख़बर कान थी पए। हालांकि छोकिरे जी तबियत इलाही सीरियस है, तॾहिं बि नथा पहुचनि। ये छा जो गोड़? अॼु पहिरीं तारीख़ आहे न, सो सेठ बहराम अस्पताल आयो हूंदो। सेठ बहराम छा लाइ? बस को तमाशो थींदो, फोटो निकिरंदा, अख़बारुनि में छपवा, नालो थींदो। रावल पुट कमाल है, मूंखे त ख़बर ई कान हुई त अवां शहर में हूंदे मूंखे इतला ई न कयो त अवां जो को पेशेंट आहे हिते। सेठ साहब असांजा त हमेशह हिते पेशेंट्स हूंदा आहिनि। छा मतिलब? ही ॿार सुञाणो था? हा पंहिंजो ई ॿार हूंदो। ही पंहिंजे तर जी बुख त बर्दाश्त करे, पर तव्हांजे अज़ियत घर मां निकिरी बि हयाती माणे नाहे सघी। रावल पुट ठीकु आहे, हिकिड़ो ॿार बीमार थी पियो आहे, इहो हुनजो सिंपल प्रॉब्लम आहे, ऐं इन सिंपल प्रॉब्लम जो हल इहो आहे त इन ॿार जो मुकमल इलाज थिए। ओके डॉक्टर साहब? जी सर। अॼु खां पोइ इन ॿार जी बीमारी जो समूरो ख़र्च असांजो इदारो करे। पर सर ही त ठीकु आहे बाबा, बस रावल पुट हाणे त ठीकु आहे न? पुट जवानी जज्बाती न हुजे तो उम्र कहिड़ी चइबी? बाबा यो फ्रूट हिते रखो। पसंद जी अदा। ये अदी सच थी चवे, तू वञ अस्पताल वञी का ख़बर चार वठी आ, मासूम जो अलाए कहिड़ो हाल हूंदो। अदा काला ॿुधी आऊं चुआस, ए मुंहिंजी त न सम्झे थो न मञे थो, ए तू भले न वञ त न वञ, आऊं अदा अमीर था वञूं, तुंहिंजे आसरे त बस। अदा हाणे हिनखे किथे रुलायां? चवे थी मूंखे बि वठी वञ। हो इहा ॻाल्हि त तुंहिंजी बरोबर आहे। पोइ भला चङो हाणे हीअं कर, अदीअ खे छॾे वञ, तूं वञण शर्त संघार सां समाचार वञी मोकिलिज, उहो बि तोसां गॾियो थो हले। हो यार। अदी कीअं हाणे त बसि न? जेका आंजी मर्ज़ी भाउ। ॾींहं वधंदा पिया वञनि ऐं हथनि में काज बि वधंदी पई वञे। बाबा अलाह दाद में ॾाहो आहे। ॾाहो आहे, ॾाहो गांव चओ। असली वज ई नथो ॾिए बाबा। आऊं हाणे वज बि ॻोल्हियां छा? कमदार वज उहे ॻोल्हींदा आहिनि जिन खे पोइते अचणो हूंदो आहे।
हानल जो लाश मुझे पोया लगल है। ये त लताड़जी वेंदो। ओए बाबा हुकुम करियो, अॼु ही पाणी लोड़ न ईंदा। केर? अल्लाह दाद पाण ईंदो छा? सरकार जीअं धक हणंदड़ हंधु न आहे ॾिसंदो, तीअं माण्हू बि न ॾिसबो त केरु आहे। अल्लाह दाद माखीअ जी आंगुर भित ते हणी छॾी आहे। माखी जी आंगुर भित ते न चओ कमदार। हानल जो रत मुझे मुंह मथे चओ। बाबा अॼु ॾींहं जो पाणी वारी न। मुझे भाव जो खून रात जो थियो हो। जैसी आऊं अल्लाह दाद के पुॼा तेसी बाहि ते हल्को छंडो ई सही। लगे तो अल्लाह दाद हटी वियो आहे। न पोइ अल्लाह दाद हटी रखण जो इराक आहे। संघार पुत्र जी काका। ही गुजारो पियो थिए, काका ही अल्लाह साहब जा माण्हू आहिनि। पर जानू असां ॾंदी चकी पई थी हले न, सो कम ते निकिरनि था तो न करे मिड़ई। बस बा माण्हुनि खे विढ़ण खां ई वांड कई की ही साननि जी जंग आहे पुत्र, साननि जी वेड़ आहे। बस काका छा कजे, ड्रॉ थो वेड़ाए ड्रॉ। न पुत्र बुख आहे निभागी, सा बुख बि थी वेड़ा आहे। हो ऐं सचो काका वसंत